नाज़रीन हिन वक़्तु असांखे वीडियो लिंक ते नसीराबाद जे रिपोर्टर अला बख्श कुरैशी जेको आहे जॉइन कयो आहे। अला बख्श, छा सूरत हाल आहे नसीराबाद जी? इहो ट्रेंड पियो उते हलियो त जेका आहे अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, सोशल मीडिया ते उन्हनि खे तमामु घणो हाईलाइट कयो वियो हो ऐं उन में जेको आहे सो माण्हुनि मुतालबा पिया कया त हिन जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उनखे ठीकु कयो वञे। तव्हांजो इन हवाले सां छा चवणु त छा उते ख़राबु सूरत हाल आहे, उनजो छा था सम्झो त छो उनखे पुलिस कंट्रोल न करे सघी आहे ऐं केरु इन्हनि हालतुनि जो जेको आहे सो ज़िम्मेवार आहे? जी ज़फ़र साहब, नसीराबाद शहर में जेका बदअमनी आहे उहा बिल्कुलु चोटकियल आहे ऐं हिते बदअमनीअ जो जेको रकास आहे उहो अञा ताईं मौजूदु आहे ऐं गुज़िरियल जेका कोरोना जी बीमारी शुरू थी हुई ऐं शहरनि में लॉकडाउन वारो माहौल पैदा थियो, इन माहौल दौरान हिते जेका बदअमनी थी आहे उहा अॼु ताईं जीअं तीअं बरक़रार आहे ऐं उन बदअमनीअ जी लहर में हिते केतिरनि ई दुकाननि खे छुटियूं तोड़ियूं वयूं, केतिरनि दुकाननि जा ताला भॼा विया, केतिरनि ई शहरनि खां मोटरसाइकिलूं खसी वयूं, केतिरनि खां मोबाइल फोनूं खसी वयूं, रस्तनि ते गाॾियुनि खां फ्रू कयूं वयूं ऐं इहो सिलसिलो जीअं जो तीअं जारी आहे। ऐं हिते इहा बि सूरत हाल रही जो 5 दुकान हिकु राति में छोड़िया विया, 5 वारदातूं हिकु राति में थियूं ऐं हिते बदअमनीअ जे करे शहरी हिन वक़्तु ख़ौफ़ जी लपेट में पाण खे गैर महफ़ूज़ सम्झनि था ऐं हू सम्झनि था त हिन वक़्तु पुलिस असांखे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम रही आहे। ऐं इनजो जेको सबबु आहे, हिते नसीराबाद जे चौतरफ़ जेके समाजी बुरायूं आहिनि, जुआ जा आॾा आहिनि, मनशियात जा आॾा आहिनि, ॿियूं समाजी बुरायूं, सोशल क्राइम जेको थिए थो त उन सोशल क्राइम जे करे, उन्हनि बुराइनि जे करे हिते ॾोहनि में बि इज़ाफ़ो थियो आहे ऐं जेको चोर तबिको आहे, जेको ॾोहारी तबिको आहे, उहो हिन शहर में इन थी वियो आहे जेको हू कार्रवाई करे थो ऐं हिनजो ज़िम्मेवार हितां जी पुलिस आहे जंहिंजो अहिड़ो नेटवर्क कोन्हे, जेके हे कमु नथा करे सघनि ऐं शहरनि खे तहफ़ुज़ नथा ॾेई सघनि ऐं पुलिस खे जेतोणीकि सभु ख़बर आहे त हिते जुआ जा आॾा केरु थो हलाए, मनशियात जा आॾा केरु थो हलाए, बिशनीगिरी केरु थो करे, चोरियूं केरु थो करे, हिननि जूं पाथारियूं किथे आहिनि, हिननि खे सभु ख़बर आहे। पर उन बावजूदि पुलिस रोल अदा न करे सघी आहे, अहिड़ो ऑपरेशन न करे सघी आहे जंहिं ऑपरेशन में जुआ जे अॾनि ते ऐं मनशियात जे अॾनि ते, जिते सोशल क्राइम थिए थो, उन्हनि अॾनि ते ऑपरेशन कयो वञे त ॾोही वारदातुनि में घटिताई अचे ऐं ॾोहारी सम्झनि त पुलिस एक्टिव आहे, असां हिन शहर में ईंदासीं त असांखे हीअ न बख़्शींदा। अच्छा अला बख्श, यकीनन इहा सूरत हाल बिल्कुलु तव्हां सही पिया ॿुधायो, पर हाणे उतां जो जेको चूंडियल नुमाइंदा आहिनि या उतां जो जेको SSP साहिबु आहे उनजो इन हवाले सां को मौक़िफ़ साम्हूं अची सघियो आहे या हिते उते जेके ऑफिसर्स मुक़ररु थियल आहिनि पुलिस वारा, उन्हनि जो छा चवणु आहे त हीअ जेको अमन अमान ख़राबु पियो थिए या इन तरह जी जेका सूरत हाल तव्हां बयानु पियो कयो करे सघनि, या इन उते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि छा उन्हनि जी इन्हनि शयुनि ते नज़र न आहे? माण्हुनि जो एहतिजाज या जेके बि शयूं उते आवाम करे पियो, मुतालबा पियो करे, त हू उन्हनि खे छो नथा मोट ॾियनि? जी ज़फ़र साहब, हिते चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि वटि शहरी पहुता आहिनि, SSP कंदर डॉक्टर समीर नूर चन्ना वटि पहुता आहिनि, आला अख़्तियारनि वटि पहुता आहिनि त नसीराबाद में बदअमनी चोट चढ़ी वई आहे, उनखे रोकियो वञे। SSP पारां या ख़ातिर कराई वई आहे शहरनि खे त अमन जो क़याम यकीनी बणायो वेंदो, बदअमनी थियणु न ॾिनी वेंदी ऐं जेकॾहिं पुलिस कमु न कंदी त पुलिस जे ख़िलाफ़ मां सख़्तु एक्शन खणंदुसि। चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उहे बि इलाइक़े जे ज़िले ऑफिसरनि सां ई ॻाल्हाइनि था, डिविजनल ऑफिसरनि सां ॻाल्हाइनि था, SSP DIG सां ॻाल्हाइनि था त नसीराबाद में अमन कोन्हे, रिएक्शन में छा थो थिए त हिते जेको SHO लॻल आहे उहो बदिली थिए थो, वरी ॿियो SHO अचे थो, उहो बदिली थिए थो, वरी ॿियो SHO अचे थो, पर बदअमनी जी लहर जेका आहे उहा ख़तमु न थी आहे। ताज़ो अॼु वरी हिते पुलिस इंस्पेक्टर आहे मोहम्मद यासीन ट्रगर, उनखे नसीराबाद जो SHO अॼु लॻायो वियो आहे। हिते रफ़ीक खेड़ो SHO लॻल हो जंहिंखे हितां ट्रांसफर कयो वियो आहे। हाणे मोहम्मद यासीन ट्रगर खे मुक़ररु कयो आहे, जंहिंसां कुझु देरि अॻु में मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त हुन इहो ई चयो त मां अमन जे क़याम खे यकीनी बणाईंदुसि ऐं पुलिस खां कमु वठंदुसि, नसीराबाद जी पुलिस कमु कंदी, शहरनि खे असां तहफ़ुज़ ॾींदासीं। महिरबानी अला बख्श, तव्हां असांखे पंहिंजी सॼी जेका इलाइक़े जी सूरत हाल आहे अमन अमान जी, उनजे हवाले सां जेको असां आगाह कयूं ऐं वीडियो लिंक ते जॉइन कयो, तव्हांजी वॾी महिरबानी।